वजीर आजम शहबाज शरीफ हमजा शहबाज FIA मनी लॉन्ड्रिंग केस में बरी थी विया। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट पीए पुटन की बरियत वारी दरख्वास्त मंजूर करे वरती। बेनामी खातन से शहबाज शरीफ और हमजा शहबाज जो ताल्लुक साबित नथो थिए। FIA चालान में शाहिदियों नाकाफी आहिन। स्पेशल कोर्ट की जज एजाज ज़ेवान फैसलो बुधाए छड़ियो। अदालती फैसले का पोइ लाहौर और फैसलाबाद समेत मुल्क के मुख्तलिफ शहरन में लीगी कारकुनन जो जश्न। ₹24 अरब की मनी लॉन्ड्रिंग शहबाज शरीफ और हमजा शहबाज ता घोर PTI अगवान फवाद चौधरी जो वजीर आजम और संस पुट की बरियत वारे फैसले ते रद्द अमल चवे थो। अदालती निज़ाम अवाम के मुंह ते एक वडी चमाट हुई है। हई आहे एक पासे बोर्ड मुतासिर लाए पैसा घुरी रहा आहियूं त बे पासे वरी एक खानदान अरबे रुपया खाई वियो। अज इमरानी दौर के इंतकामी एहतसाब जो बयानियो दफन थियो। वजीर आजम के खास मददगार अता तारण अदालती फैसले ते रद्द अमल लींदे चयो त FIA शहबाज शरीफ हमजा शहबाज खिलाफ हथ ठोकियो केस ठायो। कौम जो वक्त ने पैसो ज़ाया कयो वियो। शहजाद अकबर किथे लिखियल आहे। खेस चवां थो त वापस अची सबूत जमा कराए। पंहिंजे हुकूमती दौर में समूरन कमन की जिम्मेवारी मुंह ते हुई पर असल ताकत कंहिं ॿिए वटि हुई। मूंखे अधु पावर भी मिली वञे हा त शेर शाह सूरीअ सां मुक़ाबलो करे वठूं हा, पर हिते जिम्मेवारी मूं ते ऐं हुक्मरानी कंहिं ॿिए वटि हुई। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं लाहौर में सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं चयाईं। लॉन्ग मार्च उन लाइ पियो कयां छाकाणि त मौजूदा हुक्मराननि खे सिक्योरिटी थ्रेट सम्झां थो। हैंडलर्स खे सभु ख़बर आहे। शहबाज शरीफ खिलाफ़ 16 अरब रुपयनि जो सिधो केस हो। इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग केस में इमरान खान की हिफाजती जमानत मंजूर करे वरती। फंडिंग केस में गिरफ्तारी का बचियल इमरान खान की जमानत वारी दरख्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत की हिदायत ते इमरान खान अदालत में पेश। ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत के चयो त हिफाजती जमानत उन सूरत में ॿुधी सघे थी जॾहिं मामलो ॿिए सूबे जो हुजे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो तूं जमानत मंजूर करे रहिया आहिनि। केस खे ॿुधणी हेठि रखनि था। जेकॾहिं मामलो हल नथो थिए तूं दरख्वास्त खे ॿीहर ॿुधंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान जी 7 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कंदे खेसि 5000 जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। जेल की तैयारी करे छड़ी है। फोन टेप करे रिलीज करण एजेंसियुनि जो कम नाहे। PTI चेयरमैन इमरान खान चयो त इंटेलिजेंस एजेंसियूं सर्वेलेंस रखंदियूं आहिनि। टेलीफोन टेप थींदा आहिनि पर उन्हनि खे बि रिलीज़ कयो पियो वञे जेको क़ौमी सलामती जो मसइलो आहे। एजेंसियुनि जो को फोन टेप करे रिलीज़ करण नाहे। एजेंसियुनि जो कम उन जो तहफ़ुज़ करणु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एशिया में राब्तनि एतमाद साज़ी वारे सिका कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ काज़किस्तान पहुची वियो। काज़किस्तान पहुचण ते वज़ीर आज़म जी शानदार आजियां। वज़ीर आज़म जो चवण त हुकूमत राब्तनि ज़रिए एशिया में इक़्तिसादी ताउन ऐं सलामती खे हथी ॾींदी। खेसि यकीन आहे त सिका एशिया में इक़्तिसादी सहकार ऐं सलामती जी हिकु नई तरतीब तश्कील ॾियण जे क़ाबिल आहे। नोबल इनामी याफ्ता मलाला यूसुफज़ई जोही जे बोर्ड मुतासिर इलाक़नि जो दौरो करे वापसि रवानी थी वई। मलाला यूसुफज़ई सिहत वारे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुहो, तालीम वारो वज़ीर सरदार शाह ऐं ॿियनि सां गॾु बोर्ड मुतासिर इलाक़नि जो दौरो करे मुतासिरनि सां मुलाक़ातूं कयूं। तालीम वारे वज़ीर सरदार शाह मलाला यूसुफज़ई खे आगाह ॾींदे ॿुधायो आहे त बोर्ड सबबि 12000 स्कूलनि में 20 लख ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। बोर्ड मुतासिर इलाक़नि में पाणी बीठल आहे। पानी कढण खां पोइ सर्वे करे नुक़सान जो जाइज़ो वरितो वेंदो। नोबल इनामी याफ्ता मलाला यूसुफज़ई तरफ़ां ॿारनि जी तालीम मुतासिर थियण ते ॻणती ज़ाहिर। अमरीकी बड़ी खाते तर्जमान नेड प्राइस चयो पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जारी आहे। पाकिस्तान में जमहूरी तरीक़े सां चूंडियल सिविलियन हुकूमत आहे। पाक अमरीका सहकार
ऐं मफ़ाद सिक्योरिटी ऐं मैशत ते आहे। बोर मुतासिर लाइ ॾिनल रक़म जी मॉनिटरिंग जो तरीक़ेकार मौजूदु आहे। अमरीका ऐं यूएसएड जा नुमाइंदा इलाइक़नि जो दौरो करे रिपोर्ट कंदा आहिनि। इमरान ख़ान साइफ़र मामले ते जेको कुझु कयो इहा मुल्क दुश्मनी कसम ऐं आइन जी भञगड़ी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त बदकिस्मतीअ सां इमरान ख़ान मुल्क जो वज़ीर आज़म रहियो आहे। ऑडियो लीक्स में संदसो अमेरिकी साज़िश जो ड्रामो पधिरो थी रहियो आहे। इमरान ख़ान कासिम सूरी ऐं ॿियनि आइन टोड़ियो। पीटीआई चेयरमैन सिस्टम खे मज़ाक बणाए रहियो आहे। पीटीआई खे पक थी वई आहे त हू नंढी चूंड में हाराईंदा। बरसातुनि बोर सबबि मौतल थियल रेलवे सर्विस 1.5 महीने खां पोइ बहाल। कराची खां रावलपिंडी लाइ सर सैयद एक्सप्रेस ट्रेन बहाल कई वेई। रेलवे अख़्तियारियुनि मूजिबि कराची खां रोड़ी वेंदड़ सखर एक्सप्रेस खे बि बहाल कयो वेंदो। हिन वक़्तु 4 ट्रेनूं पटड़ी ते आंदियूं वयूं आहिनि। कोलाची वेझो कोच जो कार खे टक्कर, 4 ॼणा अजल जो शिकार, केतिरा ई ज़ख़्मी। फोतिन जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फोतिन में मिठी वासी, भगत बसरमल, भगत मिठू ऐं दिलबर मोतियाणी शामिल। कराची में फायर ब्रिगेड जी ऑफिस में 3 ॼणनि खे क़त्ल करण वारे केस जो जवाबदार अॻूणो पुलिस एहलकार गिरफ़्तार। रेंजर्स एहलकारनि ज़फ़र बिलाल फारूकी खे मंज़ूर कॉलोनी मां हिरासत में वरितो। गिरफ़्तारी बाद जवाबदार बिलाल खे पुलिस हवाले कयो वियो। जांच पुलिस जे ज़रियनि मूजिबि ज़फ़र बिलाल कराची यूनिवर्सिटी मां मास्टर्स थियल आहे ऐं फायर ब्रिगेड स्टेशन ते हमले जो मुख्य जवाबदार आहे। जांच अख़्तियारियुनि मूजिबि जवाबदार पंहिंजे वालिद जे क़त्ल जो प्लान करण लाइ 3 ॼणनि खे क़त्ल कयो। टंडो मोहम्मद खान में मंशियात फरोशन अॾे ते छापो हणंदड़ एएसपी अलीना राजपर ऐं अहलकारनि खे यरगमाल बणाए वरितो। इतला ते डीआईजी हैदराबाद पीर मोहम्मद शाह वॾी नफ़री करे अहलकारनि खे छॾाए वरितो। एसपी अलीना राजपर जो चवणु आहे त मंशियात फरोश अकबर लगारी जे अॾे ते छापो हयो वियो त 150 खां मथे 200 माण्हुनि हमलो करे ॾिनो। एसएसपी टंडो मोहम्मद खान अब्दुल्ला मेमन मंशियात फरोशनि सां ॻाल्हियूं करे मुग़वी अहलकारनि खे छॾायो। ट्रिपल की T20 सीरीज़ न्यूज़ीलैंड अहम मैच में बांग्लादेश खे 43 रनों खां शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेश जी टीम टॉस खटे मेज़बान टीम खे बैटिंग जी दावत ॾिनी। न्यूज़ीलैंड जे ओपनर डेविड 64, मार्टिन गिप्टिल 34 ऐं फिन एलन 32 रनसूं ठाहियूं। गैलन फिलिप्स 19 बॉलनि ते 6 छकनि जी मदद सां 50 मुकमल कई। 24 बॉलनि ते 60 रनसूं ठाहे आउट थियो। बांग्लादेश जे सैफुद्दीन 2 विकेटूं हासिल कयूं। बांग्लादेश जी टीम मुक़रर 20 ओवर्स में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 160 रनसूं ठाहियूं।